सभिनी खां पहिरीं सॼी सिंध वासियुनि खे मुंहिंजी तरफ़ां हक़ मौजूदु। मां आहियां शाहीना गुल ऐं उमेद थी कयां त तव्हां सभु ख़ैर ख़ैरियत सां हूंदो। अॼु काफ़ी ॾींहंनि खां पोइ चंग वॼाइण जो इरादो कयो आहे। काफ़ी अरसो थी वियो त चंग जी काई बि वीडियो अपलोड न की, त अॼु सोचियोसीं चंग जी हिकु मतिलबु ट्यून तव्हांजे साम्हूं पेश कयूं। उमेद थी कयां त मुंहिंजे पटके ॿधण ते कंहिं बि सिंधवासी खे को बि एतिराज़ न थींदो।